मौलवी जी फतवा मुताबिक बिदअत नाहे बल्कि यो ऐन अल्लाह जी सुन्नत आहे। जो सुभान अल्लाह वली जी पियो कया तो मिलाद में साबित थी वियो। इतराज कंदा आहिनि न पण मिलाद मल्हाइण हराम आहे नाजायज़। छो नाजायज़ आहे? कुछ किताब पढ़ कुछ कुरान ते गौर कर त ख़बर पवई मुझे नबी सां निस्बत रखण वारो हर डी आशिकन जे लाइ ईद जो ॾींहुं आहे। वरी जो सुभान अल्लाह असा महबूब जो मिलाद मल्हाइण वारा। हजरत ईसा अलैहिस्सलाम जो मिलाद रब बयान कयो कई कि न कोन कई। जमे पियो माओ के विम जी तकलीफ पई ते सोबर बयान करे। हजरत ईसा रूहुल्लाह जमे पियो पींग में आओ जो वाक्य रह जी वियो सो तो बयान कया। बीबी मरियम साण वट कोठ वारा हली आया। ओ मरियम तू नबी जी भेण आई हे छा कयो चई तू कुआरी पाक दामन वरी पुट जणी हो चई मारन शक पे कयो। अल्लाह फरमायो ओ मरियम तू न गालाए जा तुझे पारा पींग में ईसा रूहुल्लाह पाण गालाईंदो। कानून तो इहो आ दुनिया जो अबा कानून इहो आ त ॿार न ॻाल्हाईंदा आहिनि। अरे ॾिठो तो सिंध में तव्हां डंडेल यार वञो मीरपुर खास वञो हैदराबाद वञो कई डॉक्टर हूंदा वियम घर हूंदा वरी वॾियूं डॉक्टरियाणियूं जेके आहिनि डिलीवरी कराइण वारियूं तन खां वञी कसम ॾेई पुछा कयो रोंदा आहिनि ॿार रोंदा आहिनि ॻाल्हाईंदा न आहिनि। वॾी वॾी उमिरि वारा वेठा आहिनि पुछा कयो करे नंढड़े ॿार खे ॻाल्हाईंदे ॾिठो न ॻाल्हाईंदो आहे ॿार। तव्हां ॿुधायो मथां तव्हांजे घोट गुजा हुजे न न ॿार न ॻाल्हाईंदा आहिनि पर अल्लाह ताला पंहिंजी वलिया बानी जी असमत साबित करण जे लाइ इज़त वधाइण जे लाइ नंढड़े ॿार खे पींघ में पियो ॻाल्हाए। हजरत ईसा रूहुल्लाह दे बीबी मरियम सां इशारो करे चयो त मूं ख़ामोशी जो रोज़ो रखियो आहे मां न ॻाल्हाईंदसि मुंहिंजो पुटु ॻाल्हाईंदो। माण्हुनि चयो ओ मरियम नंढड़ो ॿार बि को ॻाल्हाईंदो आहे। हजरत सैयदना ईसा रूहुल्लाह पींघ में ॻाल्हायो ए यरूशलेम वारो मां अल्लाह जो नबी रूहुल्लाह आया रब जो रूह बणजी आयो आया अल्लाह जी निशानी बणजी आयो आया तो साहिब किताब बणजी आयो आया। वरी जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अरे वलिया बानी जे लाइ अल्लाह पंहिंजो एॾो वॾो कानून ख़त्म करे छॾियो। टुटी वियो न कानून बा रब मर्ज़ी वारो आहे। अल्लाह ते कंहिंजो ज़ोर आहे रब पावर वारो आहे। पर अञा वॾी ॻाल्हि हिते त मां बि आहे पर जॾहिं आदम अलैहिस्सलाम जी ते तख़लीक़ थी न अबो आहे न अम्मा आहे बिना पीउ जे बिना माउ जे अल्लाह ताला पंहिंजी ताक़त सां क़ुव्वत सां कुदरत सां बिना पीउ माउ जे आदम खे पैदा फरमायो आहे। को माण्हू चवे त अल्लाह माज़अल्लाह माहिरुनि जो मोहताज आहे औरतूं ख़ुशि थियनि त औलाद असां खां बग़ैर नथो थी सघे। रब इन ॻाल्हि ते इशारो कयो माउ हुजे या न हुजे पीउ हुजे या न हुजे मां अल्लाह ताक़त वारो आहियां मां रब क़ुव्वत वारो आहियां मां रब कुदरत रखां थो। जे बिना पीउ जे बिना माउ जे इंसान पैदा कया त करे सघां थो। तवज्जो मुंडे आबा एॾा ओॾा न ॾिसो हेॾे ॾिसो मुंडे जेको तो अचे तव्हां होॾे था ॾिसो माण्हू सभई हिक ॿिए जा ॾिठल आहियो तव्हां अॼु मूंखे ॾिसो
पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सुभान अल्लाह। अल्लाह ताला पंहिंजे वलियनि जे लाइ कानून बदलाए छॾींदो, बदलाए थो न। मञणो पवंदो त अल्लाह वारनि जो शान आला आहे। मुंहिंजे मुर्शिद दिलबर साईं फरमायो, हे वलियनि जो शान वाला वधायो वहाबा, मुला जो अलाए छाते मगज़ थियो ख़राब वा। हे वलियनि जो शान वाला वधायो वहाबा, मुला जो लाए छाते मगज़ थियो ख़राब वा। हे वलिय सगोरा वारिस आहिनि, हीअ धरती उन्हनि हवाले। ज़बूर में आ क़ुरान में आ लिखत उन्हनि जे नाले। ज़बूर में आ क़ुरान में आ लिखत उन्हनि जे नाले। है वलियनि जी मोहब्बत उल्फत समूरो सवाब आ, मुला जो लाए छाते मगज़ थियो ख़राब आ। तू न मञी तो भली न मञ तो असीं त मञंदा आहियूं। यारी हमारे पीर संदो सब खैर वंडीदा आहियूं। ओ यारी हमारे गौस संदो सब खैर वंडीदा आहियूं। पर दिल पर साईं ते कावड़ कन था कलब जन कबाब आ, मुला जो लाए छाते मगज़ थियो ख़राब आ। सुभान अल्लाह। समझ में अचे थी ॻाल्हि की न कोन थी अचे? सुभान अल्लाह। अर्ज़ पियो कयां, कानून अल्लाह ताला ठाहिया आहिनि, उन तहत जंग हलंदो आहे। पर अल्लाह वारनि खे रब पावर ॾींदो आहे, ताक़त ॾींदो आहे, कुवत ॾींदो आहे। उहे जे कानून खे बदलाइन तो उन्हनि जे लाइ अल्लाह ताला करामत खे रखायो आहे। उन्हनि जे हथनि मां करामत जो ज़ुहूर थींदो आहे, पेरनि मां, कननि मां, अखियुनि मां करामत जो अहिड़ो ज़ुहूर थींदो आहे जो उहे परे वारनि खे बि ॾिसी वठंदा आहिनि, वञणु चाहिनि त पहुची बि सघंदा आहिनि। अल्लाह वारनि वटि या कुवत आ, वेझो परे वञी सघनि, पहुची सघनि, ताक़त आहे। असीं केॾे वञूं त वञण जे लाइ असांखे सवारी खपे। हितां हैदराबाद वञूं गाॾी खपंदी, साइकिल, मोटरसाइकिल, कार, बस, वेन। पर जेकॾहिं हितां कराची मां मदीने पाक वञूं, वरी जो सुभान अल्लाह। अल्लाह असां सभिनी खे मदीने जो दीदार नसीब कंदो। सुभान अल्लाह। बेटा ही घोट को फरमाए पियो, मौला मदीना देखार पोए भलीवार लहनो जागा अखन जा पानी पिरिए जे पार जो ओ परवर असां के तू पियार पोए भलीवार लहनो जागा अखन जा मौला मदीनो देखार पोए भलीवार लहनो जागा अखन जा। सुभान अल्लाह।
असा के स्वारी की जरूरत पवंदी आ मदीने पाक वजो जहाज की जरूरत पवंदी बा असा जे मोहम्मद यो असा जे ला कानून सब्सक्राइब करो और अल्लाह वारन जे विखुन में यो कमाल आ जे चंद कदम खणन त उडेरे लाल मदीने पहुंची सगन था वरी जो सुभान अल्लाह हजरत ख्वाजा मोहम्मद इस्माइल पिरिया लोए वारा मशहूर करामत आ सदी सिंध वारन की खबर है करामत जी ख्वाजा मोहम्मद इस्माइल पिरिया लोए वारा ये अल्लाह जी इबादत में मसरूफ हुआ तकड़ी औरत आई किबला पिरिया लोए वणनो आ अम्मा किदे विंदी है साईं पिरिया लोए विंजे सब पिरिया लोए सिंधी जो लफ्ज आ माना इने जी आ पिरिया जो शहर महबूब जो कोट बजे मतलूब जी झूपी कोट घर के पिरिया लोए चबुआ हजरत ख्वाजा मोहम्मद इस्माइल के अल्लाह जी मोहब्बत मदीने वाले जे इश्क में मुस्तगर होया अम्मा किदे विंदी किबला पिरिया लोए विंदस साईं जन फरमायो हलिया अम्मा तो के वठी दो हला पिरिया लोए सुभान अल्लाह या औरत के पंजे पठोचण जला फरमायन कदम को न लिया इन किथे सिंध किथे खैरपुर मीरस किथे पिरिया लोए औरत नसर जो खणे त अख नाडो महबूब जो रोज बीठल आहे हे त पिरिया लोए ना है हे त पिरिया लोए कोने साईं जन फरमायो अम्मा तुझे पिरिया जी लोए अले केड़िया मुझे पिरिया जो शहर यो मदीनो अचे वरी जो सुभान अल्लाह कंडियारो शहर कंडियारो सिंध जो मशहूर शहर कंडियारो कंडियारे का अग्या लोढ़ो शरीफ आ उते दरगाह है बुजुर्ग हुयो हाफिज दिलमुराद रहमतुल्लाह अलैह मशहूर बुजुर्ग थी गुजरियो कराची में अग में हवाई जहाज कोन हुंदा बंदरगाह हुंदी जहाज पानी वारा पानी जा जहाज हुंदा हुआ साईं बाया अब किदे था वणो साईं जहाज त्यारा हज ते तो वने अब मुखे हज ते वठी हलो मां भलंदुस साईं जो जहाज ते पिया चढ़न पुलिस वारन रोके साईं पासपोर्ट ने देखार टिकट देखार ये के तो गैर मुल्क वनी ये पासपोर्ट का बगैर टिकट का बगैर तमाम था हली सगो साईं जन फरमायो अबा पासपोर्ट छाजी पैसा छा जमा तो गरीब मिस्कीन आया बस यार जी तांग लगी आ छयो तो वनी हज पड़ी अचा वनी महबूब जे रोजे जो दीदार करे अचा पुलिस वारा हुया निभागा गुजरी के हटाए छड़िया जहाज वने पियो भोंकू वजंदो हुयो में जहाज जा भोंकू दा वडा आवाज वारा हारून जो पानी में तरंदो पे वने बुजुर्ग जे हथ में लठ हुई ये लठ के निहारे फरमाए जो ओ लठ वो जहाज वो काठ जो हजारे मानू पान सा गद खयो तो वने पियो ओ लठ तू मुखे महबूब जे पार नखणी हली सकंदी है ओ लठ अज त तू बुका करामत रेखार हलमा मदीने वाले जे शहर सालो ये पानी में रखे कदम रखिया ओडा जहाज पियो वने जहाज का अग में हाफिज दिलमुराद जिद्दे जी एयरपोर्ट ते पहुंची वियो वरी जो सुभान अल्लाह इन वाक़े के घणो वक्त कोन थियो आ उन जी दरगाह आज भी मौजूद आ सुभान अल्लाह वरी जो सुभान अल्लाह अल्लाह वारन वट ताकत आहे कि न कोने का सुभान अल्लाह मानू जो बाबा अल्लाह वारन वट कुछ आहे कोने का ताकत कोने का कुछ कोने को मजबूर आहिन मकहूर आहिन हा अल्लाह जे सामो सब मजबूर आहिन पर वली आम मानन वांगुर न हुंदो वा उनन जा सीना रब पंजे नूर सा भरे छडींदो वा वरी जो सुभान अल्लाह मता को मानू चवे त यो ख्वाजा इस्माइल पिरिया लोए वारो 2 मिनटन में मदीने किए पहुतो साईं मुजा हाफिज दिलमुराद समुंड पार लठ ते किए मदीने पहुतो दिलगीर नदी कुरान तो पढ़ी बुधाया वरी जो सुभान अल्लाह
हितां को माण्हू एतराज़ करे त साईं कूड़ियूं ॻाल्हियूं ॿुधायो कूड़ियूं करामतूं ॿुधायो कुरान खोल सूरत नमल हज़रत सैयदना सुलेमान अलैहिस्सलाम ये तख्त ते वेठा आहिनि रानी बिल्किस पंहिंजे थज राज सां सुलेमान अलैहिस्सलाम सां मिलण पई अचे के माण्हू चयो ओ सुलेमान बिल्किस जो हिकिड़ो तख्त आला तख्त वॾो तख्त हीरा जवाहर लगल अथस साईं फरमायो आहे को जेको बिल्किस जे हिते पहुचण खां अॻु में इहो तख्त आणे मुंहिंजे आॾो रखे माण्हुनि जो गिबला असां कीअं आणींदासीं हिकिड़ो जिन्न आयो काल इफ़रीत मिनल जिन्न इफ़रीत ज़रबो आहे वॾे ज़बरदस्त क़ुवत वारे ताक़त वारे माण्हू खे वॾे कद वारो क़ुवत वारो मुफ़स्सिरन लिखियो आहे उहो जिन्ननि जो सरदार हुयो ते चयो ओ सुलेमान मूंखे हुकुम ॾे मां थो वञा वञी बिल्किस जो तख्त आणे तुंहिंजे आॾो थो रखां पाण फरमायो ॿुधा घणी देर में आणी दे जंहिंखे बोला तव्हां इतां उथंदो कोन अॻ में खणी ईंदुसि उहो जिन्न पंहिंजी जिन्ननि वारी क़ुवत सां पियो वञे ॿ माना उनखे उन तख्त के आणण में लगे हा हज़ारे को परे सो तख्त रखियो हा पर फरमायो त औरत साम्हूं अचे पहुती आहे बिल्किस शहर खां ॿाहिरि पहुती आहे मां चवां थो मुंहिंजे हुजरे में मुंहिंजी दरबार में पहुचण खां अॻु में इहो तख्त मुंहिंजे आॾो रखो क़ुरान थो फरमाए हिकिड़ो सबूर जो आलिम थी बीठो जंहिंजो नालो आसिफ बिन बरखिया हुयो सो उथी बीठो साईं के तो अर्ज करे क़िबला मूंखे हुकुम ॾियो आऊं तो तख्त आणे तव्हांजे आॾो रखां साईं फरमायो घणी देर लॻंदई क़िबला देर छाजी आहे अख न छिंभने बिल्किस जो तख्त आणे तुंहिंजे आॾो रखंदुसि समझ में आएगा जो कुरान जो तर्जुमो कुछ लफ्ज तफसीरी मुंह बुधाया पांजे घरा का गाल न कई वियो बिल्किस जो तख्त आणे हजरत सैयदना सुलेमान अलैहिस्सलाम कंध फेरे ये न कयो ए जो ॾिठे त बिल्किस जो तख्त अॻियां पियो वरी जो सुभान अल्लाह अब हे बनी इस्राइल जे क़ौम जो वली आहे बनी इस्राइल जे नबीअन खां असां जे नबी जो शान मथे आहे जे ईसा रूहुल्लाह है जे मूसा कलीमुल्लाह है जे दाऊद खलीफतुल्लाह है जे हजार नबी सब एक पासे पर मुझे लजपाल नबी फरमायो अना सय्यदुल अंबिया वल मुरसलीन मोहम्मद मुस्तफा करीम के अल्लाह ताला नबियन जो सरदार बनायो आहे ओ या कलीमुल्लाह ओ या खलीलुल्लाह ओ या कलीमुल्लाह ओ या जात सबनी का मिठे मोहम्मद जी भलारिया जात सबनी का सोने सैयद जी भलारिया तड़पंदो सोई सजन लायो मेरे सारिया मुझे महबूब के ॾिठो जंहिं कवारिया मुझे मदनीअ के ॾिठो जंहिं कवारिया हरी जो सुभान अल्लाह अब नबियन में सभनी जो सरदार मदीने वाला
साईं करीमन फरमायो त मुंहिंजी उम्मत पूरे नबियनि जे जमातुनि खां सभ खां वॾे शान वारी आहे।